माली ताउन ते ही निंडड़ा कुरान करीम जा हाफिज थियन था जेके इदारे जो जरूरतूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे थ्रू पूरियूं थियनि थियूं ईअं सम्झो त उहे बि इन सवाब में हक़दार आहिनि। इहो अल्लाह जो फज़ल आहे जो रब करीम मुखां नेकी जे लाइ हिकिड़ा प्लेटफॉर्म आहिनि त उते जंहिंखे बि अल्लाह ॾिनो आहे उहो अची कमु करे हीअ असांजो प्लेटफॉर्म हाज़िर आहे। भई इहा ख़ुशि नसीबी आहे न जेकॾहिं कंहिंखे अल्लाह दौलत ॾिनी आहे लिखाई ऐं पढ़ाई आहे उहा बहितरीन तरीक़े सां करे रहिया आहिनि त इहो ॿार इन्ही हवाले सां सिंधी अंग्रेज़ी जे हवाले सां अॻिते अचे थो जंहिंखे कंहिं बि तरीक़े जी ख़बर न हूंदी आहे ईंदो पिया आहे वरी इहो इज़हार कंदो आहे त हरो भरो असांजे नाले खे मख़फ़ी रखियो वञे ऐं इनखे ज़ाहिर न कयो वञे। हक़ीक़त में इहो ई ख़िदमत इहो ई सदको उहे सुठी पोज़ीशन में आहिनि। हिन साल बि असांजा ही 6 हाफ़िज़ आहिनि जन जी दस्तार फ़ज़ीलत अॼु इनजी शुरूआत था कयूं त सभ खां पहिरीं हाफ़िज़ मोहम्मद हसन मंगरियो सिकंदरी साहिब हाफ़िज़ शौकत अली समेजो साहिब मौलाना शमसुद्दीन राइम खलील साहिब कारी मुमताज राजन साहिब हाफ़िज़ अब्दुल गफ्फार मंगरियो सिकंदरी हाफ़िज़ निसार अहमद साहिब साईं मोहम्मद दाइम दर्स सिकंदरी साहिब कारी मोहम्मद यासीन सिकंदरी साहिब साईं कारी रहमतुल्लाह मंगरियो सिकंदरी हाफ़िज़ मोहम्मद हसन सिकंदरी साहिब हाफ़िज़ मंठार भट्टी हाफ़िज़ काशान अली ही नंढड़ो इते पाड़े जो ही आहे। गुज़िरियल साल पाड़े जा तक़रीबन 4 हाफ़िज़ हुया हिन वक़्तु हिकिड़ो आहे। क़िबला सिंह उस्ताद साहिब खे गुज़ारिश कंदुसि त नंढड़े खे दस्तार जो वर ॾियनि। हाफ़िज़ मुफ्ती असद अली भट्टी साहिब फ़कीर मांझी बबरो साहिब उस्ताद कारी दुर मोहम्मद साहिब उस्ताद कारी रहमतुल्लाह मंगरियो सिकंदरी साहिब हाफ़िज़ अली नवाज बमरो सिकंदरी साहिब हाफ़िज़ मोहम्मद मूसा सिकंदरी समूह सिकंदरी साहिब हाफ़िज़ हारून बिन आचार राजड़ गोठ गख ये गोठ तमाम पुराणो आहे पर मुझे ख्याल में ही इन गोठ जो पहिरियों हाफ़िज़ आहे। साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल अल्हम्दुलिल्लाह ख़ुसूसी खिताब जे लाइ हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती असद अली भट्टी सिकंदरी ज़ीद शरफ़ुहु व इल्मुहु जन जी ख़िदमत में गुज़ारिश कंदुसि। हुकुम आहे त फ़कीर उमर हिते मौजूद आहे वो नात ॿुधाए उन खां बाद जेको आहे सो किताब शुरू कंदुसि। फ़कीर उमर राजा मुख्तसर ब मिसर देख का थोरो किनारा कशी कंदे या हबीब अल्लाह आयो हिते आयो पढ़ो
सलवात के ठाहे हिन महफल में वो मोहम्मद पाक अज आयो मोमना मेहमान मुझो हुजूर थो आयो लहिया जो तन चंडो रात चढ़ियो जो पे ठर मरजो आयो लहिया रबी मोहम्मद तुझे इशारे सा चंडो रात चढ़ियो जो पे ठर मरजो अज मतलब नूर नौरानी अज लाई गुलड़न गुलकारी लाई गुलड़न गुलकारी आहे उठी रब जीरा रहमत हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती हाफिज़ असद अली सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया के जेके मसनद ते अचन पंहिंजे नूरानी बयान सां असांजे दिलनि खे मुनवर कनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सय्यिदना नबियना शफीअना हबीबना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि वज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया, खाक के जर्रों को हम दोषे सुरैया कर दिया। खुद न थे जो
राह पर औरों के हादी बन गए। ये शान है मेरे मुस्तफा की, जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। जेही आउते ही तब बानी बारो चल जी, हो जाता हो तो पनु असी मो कमीनिया के ही। असल आरिया जान जे आऊं पलव आपे हो जा पाइन पैर में माता ही जुती अनाजे ही को विसारे वे ही तन के चन के आऊं की रहा। सल्लिमो या कौम बल सल्लु अला सदर अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बाबाद बुलंद गज्जी करे मोहब्बत से अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम कसीर तादाद में तशरीफ फरमा उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम, बिलखुसूस सदर महफिल जीनत महफिल सुल्तानुल मुदर्रिसीन उस्ताजी व उस्ताजुल उलमा हजरत अल्लामा व मौलाना साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया, जिनजे सदारत में अॼु को ही प्रोग्राम बी पिंडाल में वेठल सजी जमात सगोरी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो परवानो तव्हांजे साम्हूं अल्लाह जे कलाम कुरान पाक जी हिकड़ी मशहूर मारूफ सूरत मुबारका जी आयत सगोरी, जेका आयत ज़दो आम हर कंहिंजे ज़ुबान ते आम आ या ॿुधल आ, उनजे मुतालिक़ कुछ ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करण जो इरादो आहे। ही प्रोग्राम मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा हाजी इमाम बख्श सिकंदरी साहिब, कारी साहब साईं रहमतुल्लाह सिकंदरी, मौलाना मोहम्मद दाइम सिकंदरी, मदरसे जा उस्ताज तलबा ऐं जमात सगोरी हुर जमात, जिन में मुंहिंजा माइट भट्टी बि आहिनि, जिन जे मेहनत सां कोशिश सां काविश सां ही सालाना मीलाद शरीफ जो प्रोग्राम मुनाकिद कयो वेंदो आहे, जंहिंमें तव्हां सभई को वेझे खां को परे खां इन महफ़िल में कुरान ऐं हदीस ॿुधण जे लाइ तव्हां हिते हाज़िर थिया आहियो। अल्लाह सी असां सभिनी जे हिते गॾियल हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। दोस्तो अज़ीज़ो,
ही जेका सजावट तव्हां ॾिसो पिया इहा अॼु ऐं हूअं बि साल हा साल ॿिनि ख़ुशियुनि खे ॾिसी अल्हम्दुलिल्लाह ही इदारो सजायो वेंदो आहे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे हिकिड़ो त रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत जी ख़ुशी जेको अहले सुन्नत व जमाअत जो शिआर आहे हबीब जो मीलाद पर ही जेका रौनक तव्हां ॾिसो पिया ऐं तव्हांजे साम्हूं 6 क़ुरान पाक जा हाफ़िज़ जिन क़ुरान पाक हिफ्ज़ मुकम्मल कयो अॼु महबूब जी आमद जी बि ख़ुशी आहे त इहा बि ख़ुशी आहे जो हिन इदारे में साल हा साल महिनत करे ॾींहुं राति हिकु करे उस्तादनि महिनत कई शागिर्दनि उस्ताद जी इज़त कंदे पंहिंजे वालिदैन जी इज़त जो ख़याल कंदे महिनत कई ऐं रब हिननि जे सीननि खे क़ुरान पाक जे नूर सां रोशन बि फरमायो ऐं हिननि जे सीननि क़ुरान पाक खे महफ़ूज़ कयो उन क़ुरान पाक जे हिफ्ज़ वारी अज़ीम नेमत मिलण जे ख़ुशीअ में बि हीअ जो को प्रोग्राम आहे ही ईअं सम्झो त 6 ई हाफ़िज़ अॼु घोट आहे घोट खे कुंवार मिलंदी आहे ख़ुशि थींदो आहे छो त हुनजी ज़िंदगी इज़्दिवाजी असुल ज़िंदगी शुरू पई थिए ऐं हिननि खे बि अल्लाह पाक क़ुरान पाक जी नेमत ॾिनी आहे जेको क़ुरान सॼी ज़िंदगी वफ़ात ताईं त गॾु रहंदो पर क़ब्र में बि गॾु रहंदो त महशर जे मैदान में बि गॾु रहंदो मूंखे टाइम मिलियो आहे थोरो ऐं इशारो पहिरीं मिलियो आहे त नात ख़ान जा बि 5 मिंट मुंहिंजे टाइम मां माइनस थी विया हाणे तव्हां जमात जे हेॾी थधी त पोइ त बाबा कमु न हलंदो 6 हाफ़िज़नि क़ुरान पाक जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां 6 मक़ामात तां तिलावत कई पर तव्हां मां कंहिं बि ज़ुबान खे तकलीफ़ कान ॾिनी जो सुभान अल्लाह चई असां सिकंदरनि जो उस्ताद दरगाह पाक ते केतिरे साल पढ़ाइण वारो रोज़ धणी जो फैज़ी याफ़्ता असांजो सीनियर आलिम ऐं तक़रीबन जेके बि स्टेज ते वेठा आहियूं या त बराहे रास्त साईं जा शागिर्द या वरी शागिर्दनि जा शागिर्द अवाए 6 हाफ़िज़ जिन क़ुरान पाक पढ़ियो पे ओॾी महिल जेकॾहिं तव्हां सुभान अल्लाह चओ हा पर भुली भुली भाण सां बि भुली न चइबी टाइम घणो कोन थियो आहे हिननि हाफ़िज़नि जे हिफ़्ज़ जी इन विस्तार ते सुभान अल्लाह चओ त ख़बर पए भला अदा असांजी कुझु पंहिंजूं कमियूं आहिनि कोताहियूं आहिनि उन्हनि कोताहियुनि ऐं कमियुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे पोइ पाण मां कढूं ऐं असां क़ुरान पाक खे पंहिंजे सीने सां लायूं त ख़ुदा जो कसम आहे उहो रोज़े धणी वारी आमिना जो लाल अकेलो कोन आयो आहे मुस्तफ़ा करीम जो तस्करो जिथे आयो मां कुझु आयतूं क़ुरान पाक जो तव्हां जे साम्हूं तिलावत कंदुसि महबूब दौलत खणी कोन आया सोन खणी कोन आया ॿुधे मदीने वारो साईं मुस्तफ़ा जी मर्ज़ी आहे त गुंबद ख़ज़रा में वेही ॿुधे मुस्तफ़ा जी मर्ज़ी आहे त हिन जमात जे कखनि ते अची आमिना जो लाल सलात ॿुधे का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे सभई गॾिजी मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या साल या हयाती या नसीब जेके जियरा वे मिलाद ॾिसंदा
पर अॼु त तव्हां पंहिंजो पाण मल्हायो, अञा बि के ख़ामोश आहियो। सभु का बि ज़बान ख़ामोश न हुजे जंहिंजे दिलि में आमिना जे लाल जो इश्क मोहब्बत आहे, अॼु हबीब जे मीलाद में आयो आहे ऐं क़ुरान पाक खे मञे थो ऐं उनखे ख़ुशी थी आहे। अल्हम्दुलिल्लाह 6 महबूब जा उम्मती क़ुरान पाक जा हाफ़िज़ थिया आहिनि त सभई मिली जुली मोहब्बत सां सलात सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, बेशक तव्हां ॾे अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो नूर आयो आहे ऐं रोशन किताब। हाणे माण्हू इन झगड़े में आहिनि त नूर मां मुराद केरु आहे, किताब मुबीन मां मुराद केरु आहे। मुल्ला अली क़ारी रहमतुल्लाह ताला अलैहि शिफा शरीफ जे शरह में लिखियो आहे ऐं जेको पोयां ज़मननि जंहिं शइ जो ज़िक्र आहे इन खां अॻियां जेका आयत, या अहलल किताब قد جاءكم رسولنا يبين لكم كثيرا مما تخفون ويعفو عن كثير. تخفون من الكتاب اي اهل الكتاب माना यहूदी ऐं ईसाई, उन्हनि खे ख़िताब आहे बेशक तव्हां ॾे असांजो रसूल आयो आहे, युबय्यिनु लकुम कसीरम मिम्मा, तव्हां उहो रसूल जेको असां मोकिलियो आहे तव्हां ॾे आयो आहे ओ वाज़े कंदो ज़ाहिर कंदो उन्हनि शयुनि खे जेके तव्हां लिकायो था किताब मां, तौरात मां, ज़बूर मां, इंजील मां, जेके ॻाल्हियूं तव्हां लिकायूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि खे ज़ाहिर फरमाईंदो। वयाफू अन कसीर, ऐं घणनि ॻाल्हियुनि में हबीब जी ज़ात बाबरकात तव्हां खां दरगुज़र कंदो। क़द जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन, बेशक तव्हां ॾे अल्लाह वटा नूर आयो आहे ऐं रोशन किताब आयो आहे। मुल्ला अली क़ारी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए थो, नूर मां मुराद बि आमिना जो लाला, त रोशन किताब मां मुराद बि आमिना जो लाला। नूर मां मुराद केरु आहे? चओ अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं किताब मुबीन, हालांकि क़ुरान पाक आहे, किताब मुबीन क़ुरान शरीफ आहे, बयान बि सेखारी पीजाए ते अल्लाह ताला फरमायो, वला रत्बियूं वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन, काब सुकल या आली शे काने का मगर उन जो जिक्र कुरान पाक में मौजूद आहे। तुंहिंजे लातों जो सीनो कुशादो न कयो आहे, असां तुंहिंजे लातों जो सीनो कुशादो करे छॾियो। वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फदलुल्लाहि अलैका अंदजी, हुई अॻे ई पचार कोड़े कीरत आईया माझी मणियादार, तन कर खां बाहर गाइयो। रब उहा तशबीह ॾिनी त जीअं अरब वारा पाण में अणठा जेके कबीला हूंदा हुआ उहे कमानूं पाण में मिलाईंदा हुआ ऐं कमाननि खे पाण में मिलाईंदा हुआ। अॼु खां पोइ जेको तुंहिंजो सॼण उहो मुंहिंजो सॼण, जेको जो यहाँ से है वो वहाँ से है,
यहाँ नहीं वो वहाँ नहीं, देख ले वो मुझे देख ले, देखने का मजा आज की रात है। महबूब वाला घणो ॾिठई 18 साल पए ॾिठुमि, पए रब जा जलवा ॾिठुमि, पए रब करीम जो दीदार कयुमि, पर ईअं जो मां ज़ाग़ल बसर वमा तग़ा, न ई अख खे घणी तकलीफ़ ॾेई घणो खोलियुमि, न ई उनखे बंदि कयुमि, जीअं ॾिठुमि पे त बसि मस्त हुयुसि रब करीम जे दीदार में। मां जॾहिं कयो अत्तहियातु लिल्लाह, रब मूंखे कयो अस्सलामु अलैका अय्युहन नबी, हबीब मौजा सोना नबी, तुझे मथा मौजे सलाम। रब जो हबीब थे कवे मुस्तफा करीम थे फरमाए, रब जी ज़ात सां बरकात, पैदा कुदरती बेमिसाल बेमिसल हथ मुझे बिनी कुलन जे विच ते रखा, फकरत बैन सदैया, फरमाए थे वो दाना इस दिल खत्म रसूल मौला कुल जिसने, दाना ए सबुल माना जिनके सब वातुन जी ॼाण, का बि वात मुस्तफा खां लिकियल आहे, फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, बेशक उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे, ऐं मुस्तफा त आहे ई अल्लाह जो सरापा नूर। खत्म रसूल रसूलन में आखिरी अचण वारो, मौला ए कुल सभिनी जो मौला ऐं मददगार, आमिना जो लाल आहे। इहो मौजूदा महेश्वर कोन थो कवे, डॉक्टर इकबाल इश्क़े मुस्तफा सां भरियल हो, फरमाए तो वो दाना ए सुबुल खत्म रसूल मौला ए कुल जिसने गुबारे राह को बख्शा फिरोगे वादिये सीना, अरे राह को बख्शा फिरोगे वादिये सीना। अटे जबे थे निगाह इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर वही जन्मा पढ़ी, यूनिवर्सिटी में अचे, यूनिवर्सिटी में पढ़ी, यो एमफिल पीएचडी करे, दुनिया के मैदान में पंहिंजो लोहो मंगराए, दुनिया के मैदान में अॻिते थे पंहिंजो सिक्को जमराए, पर मुंहिंजा बे शरीर मुस्लमान बा ईअं न हुजे तो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क ऐं मोहब्बत खां इन जो सीनो खाली थी वञे। हाँ हाँ पढ़े त इकबाल भी वा कलंदर लाहौरिया की मोहम्मद के तवे तो निगाह इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर वही कुरान वही फुरक़ान वही यासीन वही ताहा। अॼुकल्ह जो पंहिंजे पाण खे समझू ऐं लाहे चवण वारो चवे थो त मां जाम पढ़ियल आहियां, हितां जो ख़ुदा जो कसम तोखे फिताई याद आहे, तोखे इक़बाल याद आहे, तोखे फलाणो शाइर याद आहे, ॿुधा भला तुंहिंजे सीने में क़ुरान पाक जूं आयतूं केतिरियूं आहिनि, क़ुरान जूं सूरतूं केतिरियूं यादि अथई। जेकॾहिं तोखे अलहम्द बि यादि न आहे, कुल वल्लाह बि यादि न आहे, कौसर बि यादि न आहे, तोखे नंढी का सूरत पढ़ंदे हया थो अचे, शर्म थो अचे, ख़ुदा जो कसम आहे तूं लतीफ़ साईं जो लतीफ़ी न बणियो आहे। इक़बाल जे उन इल्म ऐं फन खे तो कोन सुञातो आहे। इक़बाल चवे थो ऐं बाते सबा कमली वाले से जा कहियो पैगाम मेरा, ऐ बात सबा कमली वाले से जा कहियो पैगाम मेरा, कब्ज़े से उम्मत बिचारी के
दीन भी गया दुनिया भी गई। एकला दीन जे चक्कर में लगा पर उन्हनि जे दिल में उल्फत हबीब जी न हुई तो उन्हनि वेचारनि खे दीन फ़ाइदो कोन ॾिनो। या वरी दीन खे छॾे दुनिया जी उम्मत जी रखवाली कर, पंहिंजी उम्मत जी निगहबानी कर, उम्मत जे हाल जे मथां रहम कर। मुंहिंजा सोना महबूब हिकिड़ा दीन ॾे विया पर उन्हनि तोखे कोन सुञातो, दीन उन्हनि खे फ़ाइदो कोन ॾिनो। हिकिड़ा दुनिया ॾे विया हलिया, दीन खां बाग़ी थी विया। माना फ़ाइदे में जेको दुनिया कमाए इन जे लाइ त दुनिया मुस्तफ़ा जे दीन तां क़ुर्बान कया ऐं दीन ॾे इन जे लाइ अचे तो दीन खणी अचण वारो आमिना जो लाल पारा। इमाम रब्बानी फरमाईंदो हो, मक्तूबा शरीफ में आहे, बुजुर्ग जो मशहूर कौल आहे, पाण फरमाईंदा हा त मां अल्लाह खे सजदो इन जे करे थो कयां जो मुंहिंजे मोहम्मद जो अल्लाह हो। हज़रत पीसी छत्तर अली बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह दुआ फरमाईंदा हा त दुआ में चवंदा हा ऐ मुंहिंजे मोहम्मद जा रब, ऐ मुंहिंजे मोहम्मद जा अल्लाह। मतलब इहो आहे जेकॾहिं चाहियो था त रब जी ज़ात बाबरकात मिले त आमिना जे लाल जे दर ते अचणो पवंदो। चाहियो था त मुस्तफ़ा मिले त क़ुरान पाक खे सीने सां लॻाइणो पवंदो। ईअं कोन्हे को त हबीब जी ज़ात बाबरकात सां पोइ मिलण जी मुलाक़ात जी मोहब्बत जी दावा हुजे ऐं क़ुरान पाक खे छॾे ॾियो दीन द आमिना जो लाला। छो त मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात रब जे तजल्लियुनि जो महवर, रब जे तजल्लियुनि जो मर्कज़ आहे। हा क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जो कलाम अल्लाह जी सिफ़त आहे। रब जी ज़ात बाबरकात जी कुदरत कामिला सां क़ुर्बान वञा तो उन रब जी ज़ात बाबरकात रखी गोया के हबीब जी ज़ात बाबरकात पान चिट्टे खुलियल किताब मुबीन। आला हज़रत फरमायो चेहरे मुस्तफ़ा असल कुरान है, चेहरे मुस्तफ़ा असल कुरान है, चेहरे मुस्तफ़ा असल कुरान है। आशिकों की तिलावत पे लाखों सलाम। दुआ तो कया रब तो के मौके भी तिलावत नसीब करे। आशिकों की तिलावत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने गजी गजी मोहब्बत सा मुस्तफ़ा जाने शमई बज़्मी हिदायत पे लाखों सलाम। तो सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात कोई शयूं अलग हुजन, नूर अलग शे हुजे, किताब मुबीन अलग शे हुजे। माना नूर हबीब जी ज़ात बाबरकात किताब मुबीन इहो अल्लाह जो क़ुरान यानी मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जेको नाज़िल थियो क़ुरान पाक, उहो क़ुरान पाक किताब मुबीन मां मुराद आहे। पर इन मां ईअं कतान ज़हन में ॻाल्हि न वठिजे जेकॾहिं को चवे त नूर मां मुराद क़ुरान किताब आहे त इन सां नबी पाक जी नफ़ी थी थे, या कोई चवे त नूर मां मुराद नबी पाक त इन मां क़ुरान पाक जी नफ़ी थी थे। इन ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। असां तव्हां ॾे चिट्ठो नूर माना क़ुरान पाक नाज़िल कयो आहे। क़ुरान जो नूर आहे, आमिना जो लाल जो नूर आहे। कतन ॿिन्हिनि जो इनकार कोन कबो। ईअं कोन चइबो त क़ुरान नूर न आहे। क़ुरान पढ़ण ते सुभान अल्लाह हिते जे वायूं पढ़ा त जमात उथी बि रहे हा। ओ मौजादा
ये वायूं कम कोन ईंदियूं हा पर बियूं इन जे लाइ जीअं महफ़िल में हिकिड़ो ज़ौक़ पैदा थिए पर असुल क़ुरान आहे जेको मुस्तफ़ा सॼी सॼी राति बि हबीब क़ुरान पढ़ंदो हो मुस्तफ़ा एॾो क़ुरान पढ़ियो एॾो ज्ञान कयो हबीब जी साथ जो रब हिकिड़ी जाइ ते चवे थो या अय्युहल मुज़्ज़म्मिल ऐं चादर ओढ़ण वारा नबी कुमिल लैल इल्ला कलीला रात जो भी तो थोड़ो बेंदो कर निस्फहु अविन कुछ मिन्हु कलीला अध रात या अध मां भी कुछ घटा और ज़िदा अलई या कदे कदे अध रात खां थोड़ो वधाए छॾींदे कर क़याम खां मना की त एॾो न बीहंदो कर पर वरी अॻिते थी वरतिल क़ुरान जंहिंजे करे रत वही थी हले महबूब क़याम घटि कर पर वरतिल क़ुरान तरतीला भले पढ़ण वारो शागिर्द हूंदो उस्ताद चवंदो तूं पर त मां क़ुरान ॿुधा शागिर्द आमना जो लाल हुजे सेखारण वारो उस्ताद रब हुजे रब ईअं कोन थो चवे महबूब तिलावत घटि कर रब थो चवे अञा हबीब ठाहे ठाहे जी माना अल्लाह ॼाणे अल्लाह जी आता सां महबूब ॼाणे पर इते तव्हां मां इशारो इहो आहे ऐं चोॾहीं जे चंड खां वधीक हसीन महबूब मां अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा असां तो ते क़ुरान पाक हिन जे लाइ नाज़िल न कयो आहे त तूं मुशक़त में पइजी वञे इन मां त आलिमन मुराद इहा लिखी आहे त बीही सॼी सॼी राति क़ुरान न पढ़ंदो कर पर वेही क़ुरान पाक जी तिलावत कर क़ुरान पाक पढ़ंदो रह छो त क़ुरान पाक जी तिलावत आहे जेको तोखे मूं हथियार ॾिनो आहे जेको तोसां गॾु मूं किताब नाज़िल कयो आहे कान الناس أمة واحدة فبعث الله النبيين مبشرين ومنذرين وأنزل معهم الكتاب ليحكم بين الناس فيما اختلفوا فيه وما اختلف فيه إلا الذين أوتوه من بعد ما جاءتهم البينات بغيا بينهم فهدى الله الذين آمنوا لما اختلفوا فيه من الحق بإذنه والله يهدي من يشاء إلى صراط مستقيم हिकिड़ी उम्मत हुई को बि तफर्रुक़ कोन हो नूह अलैहिस्सलाम ताईं सभु अल्लाह खे मञण वारा हुआ नूह अलैहिस्सलाम खां पोइ कुफ्र ऐं शिरक जी वबा इंसानियत में शुरू थी तो रब करीम रसूल मोकिलण शुरू कया पहिरियों रसूल हज़रत नूह अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम नबी हो रसूल न हो शीसा अलैहिस्सलाम नबी हो रसूल न हो ॿिया बि जेके नूह अलैहिस्सलाम खां अॻे आया उहे नबी हा रसूल कोन हा अल्लाह ताला फरमाए इन जे लाइ मोकिलिया त उहे तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइनि ॾिद जूं ख़बरूं ॿुधाइनि पर हर रसूल सां गॾु असां किताब मोकिलियो इन जे लाइ त जंहिं ॻाल्हि में झगड़ो थी पवे फ़ैसिलो उहो किताब करे आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि रब जी ज़ात मां बरकात मोकिलियो मुस्तफ़ा जी ज़ात क़ुरान पाण सां गॾु खणी आयो हबीब जी ज़ात मां बरकात क़ुरान पाक खणी आया क़ुरान पाक में अल्लाह से फरमायो ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितश्क़ा क़ुरान पाक तो इन लाइ नाज़िल को घर में हुजरे में पढ़ी आ वजह पुछी गई नबी से फरमायो मता मुंहिंजी उम्मत ते फर्ज़ थी पवे वाजिब थी पवे इन जे करे हबीब न आया पर मना कोन कयो छो त ख़बर हुई त अॻिते जहान हलंदो मुंहिंजा यार अबू बकर उमर ईंदा पाणी इन फैज़ खे अॻिते वधाईंदा महबूब जी ज़ात मां बरकात मना कोन कई अबू बकर पंहिंजे घर पियो पढ़े फारूक आज़म पंहिंजे घर पियो पढ़े हज़रत उस्मान पंहिंजे घर पियो पढ़े मौला अली पंहिंजे घर पियो पढ़े ईअं ज़मानो गुज़रंदो वियो सिद्दीक़ जे ज़माने में बि ईअं फारूक आज़म जे ज़माने में बि ईअं अधु ख़िलाफ़त जो अरसो उमर फारूक जो गुज़रियो पाण मस्जिद नबी में आया 4 ॼणा हुते 2 ॼणा हुते हिकिड़ो हुन कुंड में 5 हुन कुंड में बीठा आहिनि
फारूक आदम पुछा कई हे छा माजरा आहे सी तरावी जी नमाज हबीब जी ज़ात बाबरकात पढ़ी आ पाण फरमाइंदा मां भी पढ़ंदो आया सी सब पंहिंजे घर में पढ़ंदा आहिनि पर के वरी पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी मस्जिद नबी में वञी पढ़ंदा आहिनि को किथे जंहिंखे जिते जगह मिली जमायत जो रवाज कोन्हे को फारूक आज़म फरमायो भलो क़ुरान केरु थो पढ़े से हज़रत काब वॾो कारी आहे पाण फरमा ठीकु आहे उनखे वठी अचो ऐं काब तुंहिंजी ड्यूटी आहे अॼु खां पोइ तूं इमाम आहे ही सभु तुंहिंजा मुक़्तदी से छा करणो आहे पाण फरमाईंदा जॾहिं बि रमज़ान जो महीनो अचे तोखे तरावी में ख़त्मो क़ुरान जो पढ़णो आहे अॼु उन ते बि ठठो नदी थिए मौलविन जे नाले ते माना तंज़ थी थिए फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने शुरू कयो कुछ अरसे खां पोइ ये मौला अली जी नज़र पई त खचा खच मज़ शरीफ़ भरी पई क़ुरान ते सभई गॾु हा हिकिड़ो पढ़ण वारो हो ॿिया ॿुधण वारा हा महबूब जी ज़ात बाबरकात जीअं हज़रत फारूक आज़म जे उन तरीक़े के मौला अली ॾिठो पाण फरमा अल्लाह करीम उम्र के सलामत रखे रब उनके भले अमल जो बेहतरीन बदलो अता फरमाए इहो बि फरमा त निअमतुल बिदअत हाज़िही ही आहे बिदअत पर भली बिदअत जो उम्मत के उम्र कुरान पाक ते गॾु करे वियो आहे तुंहिंजो शान शाहिया प्यारा मुंहिंजा मोहब मदीने वारा मल्लैल में रब वारनि जो कसम खयो आहे पिया रन जो कसम वल्लैल में रब वारनि जो कसम खयो आहे प्यारन जो कसम पाक चादर जा सोने शहर जा कया परवर पसंद निजारा तुझो शान शाहिया प्यारा खुदारा तो मुरीद गौसल आलमीन जो आ मुरीद तू रेदे धनिया जो आ मुरीद तू मखदूम सरवर नूह जो आ मुरीद तू जीलानी जो आ भला बेपीरो आ कंहिंजो मुरीद कोन आहे पर कुरान पाक खे त मञ कुरान पाक खे त सीने सां लाए कुरान पाक जे करे पढ़ी थो त हिकिड़े पासे तोखे मुस्तफ़ा जो शान नज़र ईंदो ऐं ॿिए पासे जे करे तूं मौलवी ते हमला करी ॿिए पासे जे करे तूं मदरसे ते हमला करी तूं तव्हीं त मदरसा फितने जो कर हितां फिरके वारीअ त पैदा थी थिए इन जे करे तूं मौलवियुनि खां बाग़ी हाफ़िज़नि खां बा मुराद हर उहा शइ जेका ज़िना ॾे वेझड़ो करे चाहे उहा मौसीक़ी हुजे चाहे उहा फनकारी हुजे चाहे उहा मौजा दाई आज़ादी वारा मेला हुजनि उहे जेके मौलवियुनि ते ठठो लॻनि था मुआशरे खे ख़राबी उहे था कनि ज़िना खे माना हथी उहे माण्हू छा ॾियनि जेके साद सरूद जूं महफ़िलूं जेके जन्नत जो इनकारी जहन्नम जो इनकारी वरी तव्हीं ते त मुआशरो सुधरे ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा खां सवा ऐं क़ुरान खां सवा मुआशरो कोन सुधरंदो ए तवारा कम त काफ़िर कंदा हा ए पारा कम त यज़ीद पे कया यज़ीद जे रज़ी अल्लाह ताला अन्हु शीरी ज़ुबान सां पढ़ंदे क़ुरान करबला में हज़रत हुसैन थी वियो क़ुर्बान करबला में रसूल रब जो नबी तो नानो यसर सामान घोट मथा घोरिया आयो मैदान ते हुसैन जे कदमनि में किरियो हुसैन उनखे पंहिंजे गले सां लॻायो ख़ुदा उन पलीतीअ खे छॾे उन बुरे मुआशरे खे छॾे हुसैनी मुआशरे में हुर आयो त उन अकेले हुर उहो इनकलाब आंदो तो दुनिया अॼु बि चवे थी वाह हुर तुंहिंजे क़ुर्बानी तां क़ुर्बान तुंहिंजे उन हिम्मत ऐं जोश ऐं जज़्बे तां क़ुर्बान हो मौजूदा क़ुरान थो चवे या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्नि
मौलवी साहब नमाज पियो पढ़े ऐं वो कामरेड चंदो ॾेखावला पियो पढ़े मौलवी साहब कुरान पाक पियो पढ़े कामरेड चंदो पैसनि लाइ पियो पढ़े अलाह जा माना मस्जिद ठाराइनि वो चंदो न इहा मस्जिद बि मिड़ई जेको आहे पैसा कमाइण लाइ पियो ठाहिनि पर इन मां माना इज्तनिबू कसीरम मिन ज़न्न ॿिए जे लाइ ग़लति गुमान खां बचो इन बाद ज़न्न इस्मन कुछ गुमान अहिड़ा हूंदा आहिनि जेके गुनाह माना फसाद जो ज़रियो हाणे ॿियो वीचारो चङो सऊं सुबुह तो बीठो आहे कमु करे पियो तव्हां हुनखे चवण हिन जी नियत में फितूर आहे मुला मरी मां इहे चवंदा आहिनि पितो फिसई पेट में सुञाणी अलाह मौलवियुनि जे लाइ मौलवियुनि खे फलाणे पुछो बेटा ही पुछो हिन पुछो हुन पुछो मौलवी साहब रुगो ॾाढ़ी ते ज़ोर ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो ॾाढ़ीअ जी न तूं इमाम आली मक़ाम ऐं अहिड़ा जलीलुल क़द्र असांजा लतीफ़ पढ़ी पर लतीफ़ बेॾाढ़ियो कोन हो कलंदर जो नालो खणी कलंदर बेॾाढ़ियो कोन हो मुंहिंजा रोज़े धणी जो नालो खणी त रोज़े धणी उहो शख़्स हो जंहिं महबूब जी हर सुन्नत खे अपनायो आहे जेकॾहिं अल्लाह जे वलियनि जो नालो थो खणी मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी जो नालो थो खणी त गिरोड़ी साहब आलिम हो गिरोड़ी साहब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते अमल करण वारो हो हबीब जी ज़ात बाबरकात जे दीन खे इहया करण वारो हो लिहाज़ा मुआशरो जेकॾहिं बचाइणो आहे पंहिंजे लाइ ग़लति गुमान कोन कबो गुमान ई फसाद पे बर्पा कंदो आहे वला तजस्सू जासूसी न कयो हुनजे पोयां फलाणो छा थो करे फलाणो छा थो करे वला यग़्तब बादुकुम बादा हिक ॿिए जी गिला न कयो हो हुनजी गिला करे हो हुनजी गिला करे ख़ुदा जो कसम मुआशरो इन नंढड़नि गुनाहनि खे नंढड़नि बुराइनि खे ख़तम करण खां मुआशरो सुधरंदो आहे हा कूड़ छॾो मुआशरो सुधरंदो क़ुरान थो चवे लानतुल्लाहि अलल काज़िबीन कूड़नि ते अल्लाह जी लानत वा गुमान ग़लति खां बचो गुमाननि खां बचंदो ॿिए जे लाइ ग़लति सोचींदो सुठो सोचींदो त मुआशरो भलो हलंदो अहिड़े तरीक़े सां जासूसी न कयो ॿियो छा बि करे तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो अहिड़े तरीक़े सां ॿिए जी गिला न कयो बुराई बयान न करो तव्हां बुराई बयान कंदो ॿिए खे पहुचंदी उनजे लाइ तव्हांजे दिलि में नफ़रत पैदा थींदी मुस्तफ़ा जी ज़ात नफ़रतूं फैलाइण न बल्कि आमिना जो लाल मोहबतूं फैलाइण आयो आहे कुरान किला खां रोकियो एॾी सख़्त वईद अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता छा तव्हां मां को पसंदि कंदो त मुर्दार सके भाउ जो गोश्त खाए हिकिड़ो त इंसान ॿियो मुर्द ऐं उहो इंसान बि तुंहिंजो सॻो भाउ सके भाउ जो मरी वञण खां पोइ केरु गोश्त खाइण पसंदि कंदो ॻाल्हायो अलाह सी फरमाए थो गिला इन खां बि वॾो गुनाह फकरे तुम तव्हां इहा ॻाल्हि नापसंदि कंदो त पोइ जॾहिं मोल भाउ जो गोश्त नापसंदि आहे त गिला बि तव्हांखे नापसंदि हुजे मुदादा सार हसद नबी पाक अलैहिस्सलाम तो सलाम फरमायो भले केॾो ॾाहो छो न हुजे कामरेर छो न हुजे नमाज़ी छो न हुजे नेक छो न हुजे पर सार हसद नेकनि खे ईअं साड़े छॾींदो आहे जीअं बाहि काटनि खे साड़े छॾींदो ईअं ख़तम करे छॾींदो आहे अहिड़ियूं बुरायूं जेके मुआशरे में आहिल ऐं ख़ुदा जो कसम आहे इन्हनि जो वाहिद हल क़ुरान ऐं क़ुरान तव्हांखे मिलंदो त हिननि दीनी इदारनि मदरसनि मां क़ुरान पाक तव्हांखे मिलंदो तव्हां मदरसनि खां बाग़ी न थियो मदरसनि खां परे न थियो बेटाई फरमाईंदो भले जायूं माहिरूं संधियूं सालिहन महशर जे मैदान में तनी ताज मिलनि बाक़ी ॿिनि वेचारनि त ओचागा अदाया कया अदा अहिड़े तरीक़े सां कई अहिड़ियूं ॻाल्हियूं क़त्ल जी सज़ा छा आहे चोर जी सज़ा छा आहे चोरीअ जी सज़ा छा आहे मुदादा अहिड़े तरीक़े सां मुआशरे में असांजे माउ पीउ जी नाफ़रमानी कता रहमी रिश्तेदारियूं तोड़नि क़ुरान पाक सां असांखे सम्झायो आहे त रिश्तेदारी कीअं जोड़बी आहे माउ पीउ जो अदब एतिराम कीअं कबो आहे सॼे पंहिंजे पाण खे ॾाहो पर पीउ जो नाफ़रमान आहे माउ जो नाफ़रमान आहे इहा पढ़ाई कमु कान ईंदी क़ुरान चवे थो माउ जो अदब इहो आहे पीउ जो अदब इहो आहे वला तक़ुल लहुमा उफ़
वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। उफ बिन चइजा, झिड़क जा बिन, नरमी सां ॻाल्हाइजा। वख्फिद लहुमा जनाह ज़िल्ल मिनर रहमा, नरमीअ जा पर उन्हनि जे लाइ खोले छॾ। वक़ुर रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। चवंदो कर मुंहिंजा मौला मुंहिंजे अबे ऐं अम्मा ते ईअं रहम करिजे, हुन नंढे हूंदे मुंहिंजे मथां रहम कयो हो। मुंहिंजा दा मुआशिरो ईअं सिबरंदो जेके क़ुरान पाक जी तालीमात आहे ऐं आमिना जे लाल जी तालीमात आहे, उन तालीमात खे अपनाइणो पवंदो। मुस्तफ़ा अकेलो कोन आयो, हबीब पाण नूर बणिजी आयो त नूर पाण सां गॾु खणी आयो। महबूब जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक पाण सां गॾु खणी आयो आहे। मुंहिंजा दा असां जेकॾहिं चाहियूं था त मुआशिरो सुधरे त असांखे वरी अचणो मोटणो वरी बि क़ुरान पाक ॾे पवंदो। क़ुरान पाक ॾे मोटी ईंदासीं, क़ुरान पढ़ंदासीं, क़ुरान पाक खे सीने सां लाहींदासीं, सोचींदासीं, गौर फिक्र कंदासीं, सम्झंदासीं त क़ुरान पाक में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात असांखे कहिड़ियुनि शयुनि जो हुकुम कयो आहे, कहिड़ियुनि शयुनि खां मना कयो आहे, जिन शयुनि जो हुकुम थियो आहे उन्हनि खे अपनायो। इहे साज़ सुरूद जूं महफ़िलूं शराब खां ख़ाली कोन्हे। इहे माण्हू जेके चवनि था त मुआशिरो सुधरे, मुल्क में अची नफ़रत फैलाई आहे, छा शराब जे करे माहौल ख़राब न आहे, मुआशिरो ख़राब न आहे? शराब पीअण जे करे केतिरी औरतूं तलाक याफ़्ता थी वञनि। मुड़ुस शराब पी नशे में उन्हनि खे तलाक़ूं थो ॾे। शराब पी शराबी मुंहिंजा दा झेड़ा करे थो, झगड़ा करे थो, खून रेज़ियूं करे थो। केतिरी शादियूं तव्हां ॾिसो शराब पी पोइ बेअंदोज़ फायरिंग कई वेंदी आहे। पतो तॾहिं पवंदो आहे जो उहा शादी बर्बादीअ में तब्दील थी वेंदी आहे। किथे घोट मरी वियो, किथे कुंवार खे क़त्ल कयो वियो, छाजे करे जो उन फायरिंग कई। फायरिंग छो कई? शराब जे करे। जेकॾहिं असांजे शादियुनि इन्हनि रस्मनि मां, वलीमनि मां, इन्हनि असांजे दावतुनि मां जेकॾहिं शराब ख़तम थी वञे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे, तॾहिं बि असांजो मुआशिरो पुरअमन थी सघे थो। झेड़ा झगड़ा खत्म थी सकन था जुआ जे करे, व्याज जे करे, जुआ जे करे केतरी जेको आहे मौजादा बद अमनी ऐं झेड़ा झगड़ा थियनि था। जुआ छा आहे? कॾहिं रूह खटे, कॾहिं रूह खटे, कॾहिं बरपिया हुनखे मिलिया, कॾहिं हुनखे मिलिया। लाज़मी जेको हाराईंदो हुनखे त दिलि में नफ़रत पैदा थींदी न, उहो हुन सां विढ़ण जी कंदो, उन खां चोरी करे उहा पैसा हुन खां ठॻाइण जी कंदो। क़ुरान पाक सिरे सां मना कई, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिर वल अंसाब रिजसुम मिन अमलि शैतान। ईमान वारो शराब ऐं इहो वाप जेका तव्हां जुआ खेॾो था, जुआ ऐं जेके पुतनि जे नाले ते जेके तव्हां फालू था कढो, इहे सभु शैतान जा अमल आहिनि। फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। इन्हनि खां बचंदो त तव्हांखे कामयाबी मिलंदी। असांजो मुआशिरो व्याज में मुब्तला लॻो पियो आहे। चङो भलो पढ़ियल लिखियल PhD मुंहिंजा दा एमफिल मास्टर जी डिग्री हुन ॾे फलासफर पंहिंजे पाण खे सनाए, पर उहो बि व्याज जे कारोबार में कुते इन कारोबार में मुलविस आहे। क़ुरान पाक मना कान कई आहे त अल्लज़ीन याकुलून रिबा, जेके व्याज खाइनि था, व्याज जो कारोबार कनि था, यतख़ब्बतुहु शैतान मिनल मस। क़यामत वारे ॾींहुं ईअं ईंदा वात मां झाग पे किरंदी, उन्हनि खे चरिया हूंदा, मस्त हूंदा। जे शैतान कंहिंखे छुई वञे वो पागल ऐं मजनू थी वञे, भले दुनिया में ठीक ठाक हुजे, पर व्याजी उथंदो त चरण वांगुरु लिफ पई हुनजे वात मां किरंदी। अल्लाह सी मना कई, जेकॾहिं व्याज खां रुकजी पओ, व्याज जा पैसा कंहिंजे ॾिनल वरितल आहिनि, उनखे उते ई ख़तम कयो। जेकॾहिं नथा ख़तम कयो त पोइ अचो अल्लाह ऐं उनजे रसूल सां जंग कयो। असांजो फसलूं, असांजो पोखूं, असांजा मौजाद आहे, कणिक हुजे चाहे फुटी हुजे, उहा कारोबार में व्याज खां सवा कान्हे। असां वाणियुनि ॾे, असां सेठुनि ॾे व्याजनि जा कर्ज़ी लॻा पिया आहियूं। व्याज जे मथां व्याज पियो अचे, व्याज जे मथां व्याज पियो चढ़े। नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो, व्याजीअ खे 70 गुनाहनि जेतिरो उनखे जेको आहे माना गुनाह थींदो आहे, पर उन्हनि 70 गुनाहनि मां नंढड़े में नंढड़ो जेको गुनाह आहे उहो इहो आहे जो सकी माउ सां बैतुल्लाह में ज़िना करणु।
उन अख्तर उन खां अलावा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। मोती अचो क़ुरान दे, मोती अचो आमना दे लाल खुदा जो कसम मुस्तफ़ा खां सवा ऐं क़ुरान पाक खां सवा ॿियो को बि चारो कोन्हे को। सैयद एजाज़ अहमद राशिदी रहमतुल्लाह तआला अलैह महबूब जी बारगाह में फरियाद अर्ज़ कई आहे। बस उहा फरियाद मां बि अर्ज़ कयां, तव्हां बि जेकॾहिं थोरो गुनगुनाईंदो त रब करीम पंहिंजे महबूब जे सदके असांजी हीअ हाज़िरी क़बूल फरमाईंदो। अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया खताओं दरगुजर भायो खुदारा खातमुल अंबिया आवाजो दर खुदा जो दर आवाजो दर बेगाना दर न टकरायो खुदारा खातमुल अंबिया अगासी अड़ाजिज़ दिहा तड़ियल दुख्या दुतड़ियल अगासी अड़ाजिज़ दिहा दुतड़ियल दुख्या दुतड़ियल बुरा भुलियल सकर लायो खुदारा खातमुल अंबिया निगाहे करम साका करियो आसान मुश्किल सभे ओसीरन में न उलझायो खुदारा खातमुल अंबिया मुझारा गम ज़माने जा तोड़े दारुल बकावारा मिटे कुल मोड़ो मुरकायो खुदारा खातमुल अंबिया गुनाहन जी सियाही खा सजी दामन सियाह है उजारियों किया से समझायो खुदारा खातमुल अंबिया अमी मौला अमी मलजा अमी मुख्तार कुल आयो अमी एजाज बरसायो खुदारा खातमुल अंबिया शल रब पंहिंजे महबूब जे करे फज़ल फरमाए अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असां ई तव्हां जे मथां महिरबानी फरमाए रब असां मिड़नी जी हीअ मिलियल गॾियल हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। मुंहिंजा दोस्तो असुल मीलाद इहो आहे जो मीलाद हुजे वरी हबीब जो क़ुरान हुजे वरी उन मीलाद में मुस्तफ़ा ते जेको क़ुरान नाज़िल थियो जेको हबीब क़ुरान पढ़ी आयो सालन जी मेहनत सां उहे नंढड़ा जिन क़ुरान पाक जे नूर सां पंहिंजो सीनो रोशन कयो उन्हनि जे मथनि ते इज़त जी दस्तार सजाई वञे इहो मुस्तफ़ा करीम जो मीलाद असुल इहो आहे। हज़रत रोज़े नबी बि इहो फरमायो न त मौला मुको तोॾे ॾियो माना क़ुरान तोॾे मोकिली मौला मुको तोॾे ॾियो आलम सॼो थियो सोझिरो पोइ ज़ुल्मात सभु ज़ाया थिया मौला मिलाही मुस्तफ़ा वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाया अनिल हम्दुलिल्लाह।